ओम शांति। अज मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मजी तम द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे अगर असांखे पंहिंजे जीवन में सदा हर्षित रहणो त अॼु असांखे बाबा आत्मा भी परमात्मा चए थो तव्हां सदा चवंदा आहियो भगवान असांखे ख़ुशी ॾे, सुख ॾे, शांति ॾे। बाबा असांखे चए थो अगर तव्हांखे जीवन में सदा खुश रहणो आहे त हर हिक जो जंहिंजो जंहिंजो जहिड़ो पार्ट आहे न उनखे साक्षी थी करे ॾिसो। भई अॼु माण्हू खुश छो न आहे, छो जी काथे न काथे असांजी कोई इच्छा हूंदी आहे त साम्हूं वारो नथो करे, छो जी हर हिक जी आत्मा में पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। हाणे जीअं असां नाटक ॾिसंदा आहियूं, माण्हू नाटक ॾिसंदा आहिनि त नाटक में जीअं एक्टर खे जो पार्ट मिलियो हूंदो उहो ई त वॼाईंदो न। अगर असां चऊं हीअं न हीअं वॼाए त उहो वॼाईंदो, हुनखे पार्ट ई मिलियल आहे। त हर हिकु आत्मा खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियल आहे न। हिनमें असां कंहिंखे बि ईअं न चई सघंदा आहियूं भई तूं हीअं कर, हीअं न कर, न हीअं कर, हीअं न कर। त बाबा चए थो अगर जीवन में सदा हर्षित रहणो आहे त साक्षी थी करे हर हिक जो पार्ट ॾिसो। साक्षी थी करे असां खुद खे आत्मा सम्झी करे परमात्मा याद में रही करे हर हिक जो पार्ट ॾिसंदव त तव्हांखे जीवन में तव्हां सदा हर्षित रहंदा। छो जी हिन में न चई न बनी बनाई बनजे, मतिलब जेको लिखल आहे उहो ई थींदो। अॼु तव्हांजी नुंहुं जो करे थी, जीअं करे थी, तव्हां हुनखे सुठी शिक्षा ॾेई सघंदा आहियो त ॾियो प्यार सां। पर अगर तव्हां हिन ई जिद ते अड़ी वेंदव कि न इहो त ईअं ई करे, तव्हांजी धीअ, पुट, पति, पत्नी, जो बि जेका बि माण्हू आहिनि न दुनिया में, तव्हांखे जंहिंजी ॻाल्हि नथी वणे त हुनखे ॾिसो ई न। साचा घर में रहनि था त हीअं कंदा त चइणो त पवंदो, प्यार सां सम्झायो, नथा सम्झनि, नथा ॿुधनि त खुदि करो, जेतिरो थी सघे खुदि करो, न त प्यार सां सम्झाए छॾे ॾियो। अगर हुन आत्मा खे करणो हूंदो त कंदी, अगर न करणो हूंदी त तव्हां 1000 बार चओ कंदी न, उहा आत्मा उहो कमु कंदी न। ॿियो तव्हां हुनखे घड़ी घड़ी चईंदा त उहो ॿियो परेशान थी वेंदी, ॿियो उल्टो सुल्टो ॻाल्हाइण शुरू करे छॾंदी आहे, ॿियो तव्हां बि परेशान। त सम्झो न भई ईअं थोरी की नंढा आहिनि, ॿार आहिनि त जो असां चऊं उहो ई करो। छो भई असां कंहिंखे सम्झानी ॾेई सघंदा आहियूं, लेकिन हुन आत्मा में उहो पार्ट ई न आहे, उहो अकुल ई न आहे, उहो शक्ति ई न आहे, उहा आत्मा सिखण बि नथी चाहे। भले तव्हांजी धीअ छो न हुजे, भले तव्हांजी नुंहुं छो न हुजे, भले तव्हांजो पुटु छो न हुजे, लेकिन हिकु त उहा आत्मा में सम्झ न आहे, शक्ति न आहे, ॿियो आत्मा उहो करण जी कोशिश बि नथी करे। हुनखे करणो ई न आहे त तव्हां छा करे सघंदा? तव्हां छा करे सघंदा? कुझु करे सघंदा? ॿियो ई रोज़ चई थी पंहिंजो मूड ख़राब कंदा। लेकिन हुनखे एक्सेप्ट करो, भई ठीकु आहे, हिन खां नथो थिए, नथो पुॼे, नथी करे सघे, या हिनजी मर्ज़ी न आहे त ठीकु आहे, नथी करे त न करणु, जेकी हिनजी मर्ज़ी। पोइ परिणाम जो बि हूंदो उहो माण्हू भुगतंदो न। अॼु माण्हू ॾिसो ॿारनि सां, पहिरियों ॿारनि सां केॾो मथो थो मारे, पोइ अॻियां वञो त ॿार वॾा थियनि त नुंहंनि सां, पोइ पोतरनि दोतरनि सां, माण्हू जो जीवन ई हली थो वञे। तो हिकु पहिरियों माण्हू नंढेपन में शादी कराईंदा आहिनि न, ॿार छोरी जी शादी कराईंदा आहिनि, ये रिवाज माण्हू चवनि था की सुठो न आहे, लेकिन ये हिकु तरीक़े सां सुठो बि आहे। अॼु घर में छोरी पैदा थी थिए त तव्हांखे त लॻंदो भई कल्ह इहे ॿिए घर ज़रूर वेंदी, लेकिन अॼु माण्हू सोचो 20 साल 25 साल हिकु घर में तव्हां हुनखे जीअं रहण सहण सिखायो अथव, जीअं खाइण पीअण सिखायो अथव, कल्ह हुनजी शादी अहिड़ी जॻह थी जिते हलणी चलणी खाइणी पीअणी बिल्कुलु ई अलॻि आहे। त हुन पहिरियों त 20 साल तव्हां हुनखे डाटे डाटे मारे मारे चयो न हीअं कर हीअं कर हीअं कर,
वो शादी करे वञे थी त हुते हुनखे चवनि था हीअं कर हीअं कर हीअं कर। हिकु लेडीज़ जी हिकु आत्मा जेकी कुमारी जीवन वठी थी अचे त हुनखे केॾो मरणो पवंदो न, त हिन घर में मरे वरी ॿिए घर में मरे। मतिलबु हुनखे ख़ुदि जी कोई इच्छा हुजे त चवनि छोरियूं ईअं कंदियूं आहिनि, ईअं कंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि, त शादी करण खां पोइ हुते मरणो पवंदो। मतिलबु ख़ुदि जी जो इच्छायूं हूंदियूं आहिनि, जो जीअं हलण चलण आहिनि, हुन 25 साल तव्हां हुनखे जीअं सिखायो वरी ॿिए घर चओ था त उहो जीअं चए थो उहो कर, इहा ॻाल्हि थी। त पहिरियों नंढेपण में शादी कराए सघंदा हुया, उहो छो? ताकी उहो आत्मा शुरू खां उहो संस्कार सिखे भई हुनखे हुन घर वञिणो आहे त उहो ई खाइण पीअण हलण चलण सिखंदी शुरू खां ई, हुनखे अॻियां वञी प्रॉब्लम त न ईंदी। अॼु छो हेॾा डिवोर्स था थियनि? कारण इहो ई आहे न, पहिरियों माण्हू जीअं परवरिश ॾे थो, जीअं हिकु घर में हले थी ॿिए घर में माण्हू एडजस्ट नथो थी पाए, छोकी माण्हुनि में सहन शक्ति न आहे, समाइण जी शक्ति न आहे। पहिरियों लेडीज़ कमाईंदी न हुयूं, त कमाइनि थियूं त सोचनि थियूं असां छो कंहिंजी ॿुधूं, असां छो दॿी, सही ॻाल्हि आहे, दॿी करे छो रहो। पहिरियों त लेडीज़ खे माण्हू दॿाए करे हलंदो हुयो, अॼुकल्ह जी लेडीज़ दॿाए करे हलंदो त वो रही सघंदी न दुनिया, वो रही न सघंदी। त बाबा चए थो ॾिसो त हिन करे न पंहिंजे पाण खे असांखे इज़ी नेचर हुजणो खपे। भई जेको माण्हू जीअं आहे हुन रीति असां हुन सां मोल्ड थी करे हलंदासीं त इहे असांजे बि फ़ाइदे में आहे, हुनजे बि फ़ाइदे में आहे। न ग़लति ॻाल्हि जे हिसाब सां असां हुन सां मोल्ड थी करे हलूं, पंहिंजो नेचर चेंज करूं। अगरि सही सुठो, अगरि केरु तव्हांजी नूंहं खीर नथी पीए, खाए पीए नथी, त चलो जेको खाए थी खाइण ॾे, हुनजे पुठियां न पओ। अगरि ॿार खे जीअं बि पाले थी पालो, ठीकु आहे पाले त थी, कम से कम ॿारनि खे पाले त थी। हा भई हिनखे चऊं शोर शराबो न कर, शांति सां जीअं जेतिरो पढ़े थो पढ़े, जेतिरो पाले थी पाले। हर माण्हू ॾिसो दुनिया में केॾा सुसाइड केस था थियनि। भई नंढपण में माण्हू ॿार खे चए थो तूं वॾो थी करे डॉक्टर ठहिजांइ, इंजीनियर ठहिजांइ, हीअं करजांइ। बचपन खां ई ॿारनि खे अलाए कहिड़ा कहिड़ा ख्वाब था ॾेखारे छॾनि। पोइ ॿार बि सोचे थो मां वॾो थी करे डॉक्टर ठहां, इंजीनियर ठहां, लेकिन हुनजी पढ़ाई केॾी कठिन आहे। पोइ माउ बाप चए थो हा असांजो सपनो आहे तूं इहो ठह, उहो ठह, उहो ठह, ॿार करे नथो सघे त सोचे थो मां पंहिंजे माउ बाप जी इच्छा पूरी नथो करे सघां त ठीकु आहे चलो मां त वञा थो। ॿार बचपन खां सपनो ॾिठो अथई मां डॉक्टर ठहां, वॾो थियो नथो करे सघे त ठीकु आहे, कोई सोचे ई नथो भई ठीकु आहे डॉक्टर नथो ॾेई सघां, हिकु बार एग्जाम न थियो, ॿियो बार थियो, न त ॿियो केरु रीति सां ॿियो कहिड़ो कोर्स खणा। माण्हू पंहिंजे पाण खे ज़िदपन जेको हूंदो न ॾाढो ख़राबु हूंदो, न ॿारनि खे करणो खपे न वॾनि खे करणो खपे। जेको माण्हू जीअं हले थो, जहिड़ो हुनजो पाठ आहे, हुनखे त शांति सां हले, सुठी रीति हले। भई तूं शांति सां कीअं रहीने तूं हुन अनुसार असांखे ॿुधाए उहो कर, लेकिन रोज़ घर में शोर शराबो लड़ाई झगड़ो न कर। ये तब पर फिर भी अभी भी चई सकता है कि ठीकु आहे तूं शांत करे हल, तोखे सभु ॾियूं जेको खपे ॾियूं था, जेको असां ॾेई सघंदा आहियूं, जेको असां करे सघंदा आहियूं उहो करूं था, लेकिन घर में शोर शराबो न कर। त बाबा चवनि था हिन रीति अगरि असां वञी जीवन जो लक्ष्य रखूं, हीअं न सोचो मूंखे पंहिंजो घर ठाहे करे हलणो आहे, हीअं सोचो मूंखे पंहिंजे घर में सुख शांति खपे। अगरि ॿ नूंहरियूं ॿ पुट अलॻि थी करे सुख शांति सां रहनि था त चलो ठीकु आहे तव्हां अलॻि रहो, लेकिन घर में शांति रहो। अॼु माण्हू चए थो मूंखे घर खे ठाहे करे रखणो आहे, सभु मिली जुली करे हलूं, लेकिन तव्हां सोचो था सभु मिली जुली करे हलूं, ठाहे करे हलूं, लेकिन दुनिया में माण्हुनि में शक्ति न आहे, सम्झ ई न आहे।
और हिक ॿिए सां माण्हू ठही करे हली नथो सघे त चलो असांजो जीवन में उद्देश्य छा हुजणो खपे। बाबा चए थो तव्हांजी आत्मा जो धर्म शांति आहे। असांजो जीवन में उद्देश्य छा लक्ष्य हुजणो खपे कि असांखे सदा जीवन में सुख शांति सां रहणो। भले तव्हां सुख थी करे पंहिंजे लाइ हिकु फुल्को पकाए करे ठीकु आहे मूंखे आराम खपे नथो पुॼे ठीकु आहे मां ठाहे करे खायां थी, लेकिन घर में टिक टिक न हुजणो। असांजो लक्ष्य इहो हुजणो खपे कि असांजे घर में सुख शांति हुजे। हीअं न अॼु माण्हू चए असां ग़लति कमु करो त असां शांत रहींदासीं, न थोरो असांखे थोरो रखिणो बि आहे भई घर जा रूल्स ऐं जेका नियम आहिनि उहे उन्हनि खे ॿुधाइणो बि आहे, चाहे ॿार आहिनि या के बि आहिनि त हुन अनुसार असांखे नियम बि ॿुधाइणा आहिनि ऐं प्लस घर में सुख शांति बि रखणी, ख़ुशी रखणी आहे। भले हिकु नुंहं जो ॿिए नुंहं जो चहिरो नथो ॾिसणु पसंदि हुजे, ठीकु आहे तव्हां अलॻि अलॻि रहो, लेकिन शोर शराबो न कयो। त बाबा चवनि था ॿारनि खे बि ॾिसो, ॿारनि खे बि असांखे शुरू खां ई ॾिसो, अगरि घर में माउ बाप संबंधी न लड़ाई झगड़ा कंदा तू मैं कंदा त ॿारनि खां त सिखंदा। अॼुकल्ह घर में सम्झो घर में सभु साथ में था रहनि और सब साथ में मिली जुली करे सुख शांति सां रहनि था, कोई तू मैं न आहे त ॿार कंदा तू मैं। अगरि कंदा बि त तव्हां चईंदा न आहे तू मैं न करो, हीअं ई थींदो। अगरि नथा मञो त अलॻि अलॻि थींदो, अलॻि अलॻि कमु करो। तंहिंजे करे बाबा चवनि था कि माण्हू सोचंदा आहिनि कि न अलॻि कीअं थींदा, माण्हू छा चईंदा, सम्झी इज़त। माण्हू अॼुकल्ह इज़त असांजो आशा चई करे, लेकिन ॿार लेकिन आत्माउनि में शक्ति न आहे, सम्झ न आहे, उहो त रही नथो सघनि। मरी मरी करे रहण सां फ़ाइदो छा आहे? माण्हुनि खे थोरी ॾेखारिणो आहे कि असां साथ में था रहूं, साथ में रही करे बि हिक ॿिए जो मुंहुं सुठो नथो लॻे, साथ में रही करे बि ॾींहं में माण्हू सुख शांति ख़ुशी हिकु पल बि शांत न आहे, सुखी न आहे, ख़ुशी न आहे। ये थी करे ईअं थी करे ईअं थी करे, एॾो पैसो थी लॻाए, एॾो वेस्ट थी करे, त मन जी शांति खपे न। पहिरियों माण्हू साथ रहंदा हुया त सुख शांति। अॼु माण्हू साथ में रहनि था त केॾो उन्हनि खे संस्कार मिलाइण में केॾी महिनत थी करणी पए। बाबा ॾिसो संस्कार जेका माण्हू गुण मिलाइनि आहिनि, पति पत्नी जा गुण था मिलाइनि, हुन समय सभिनि सां गुण मिलाइणा खपनि न भई। घर पति सां त शादी ॾींदी रहणो त हुन नुंहं खे सॼो ॾींहुं त ससु ऐं हुननि सां ई रहणो न। घर ते गुण ऐं इहे सभु जेकियूं मिलाईंदा आहिनि उहे सभिनि सां मिलाइणा खपनि न। घर वारनि सां त पति पत्नी सां ई मिलाईंदा आहिनि माण्हू। चलो हिन ॿिन्हिनि जा एतिरा गुण मिलनि था, कुंडली मिली वई त पति पत्नी त ठही था वञनि, घर में ॿियनि सां ठवनि नथा। पोइ त तंहिंखां सुठो हुननि खे पहिरियों खां ई अलॻि घर ॾेई छॾो भई हिननि जो ठही वियो इहो भई अलॻि रहनि, ख़ुशि रहनि। त पाण ॾाढी सोचे सम्झे करे माण्हू शादियूं त कराए थो, लेकिन शादी खां पोइ माण्हू सेट थिए उहो केॾी वॾी ज़िम्मेवारी हूंदी आहे। शादी कराइण त माण्हू अॼुकल्ह खेल था सम्झनि, जीअं गुॾे गुड़ी जी शादी करायो, हा ठीकु आहे, हिन ॿिन्हिनि जी शादी करायो, पैसो लॻाए इहे करो, लेकिन मेन हूंदो आहे उन्हनि जे संस्कारनि खे मिलाइण। मेन हूंदो आहे कि उहो ॿई माण्हू उहा जेकी आत्मा घर में ईंदी ॿिए घर में, उतां जो माहौल छा आहे, कीअं माण्हू छा छा कंदा आहिनि। लेकिन साल पहिरियों त हुनखे चए पई हिन घर में ईअं थींदो आहे, तोखे ईअं ई करिणो थी, ताकी साल पहिरियों ईअं सिखी थी कि हा मूंखे ईअं करिणो। पंहिंजो माइंड सेट बि त करिणो पवंदो न, न त माण्हू छा था करनि, हा भई जल्दी जल्दी सभु कराए। पोइ अगरि थोरी बि सहन शक्ति न आहे हुनजी आत्मा में, सुठी रीति सेट थियण जी सरल स्वभाव न आहे,
त इहे ॾिसो न भई कि हर हिकु माण्हू हर हिकु आत्मा खे ॾिसणु खपे। हा भई अगरि कोई अहिड़ी ॻाल्हि थी त असां हुनखे कीअं फेस करे सघंदासीं, ओतिरी शक्ति आहे, ओतिरी सम्झ आहे हिन में। हर हिक खे ईअं चेक करे पोइ व्यवहार में अचणो खपे। त बाबा चवनि था कि हाणे असांखे संस्कार मिलण जी रेस करणी, संस्कार मिलाइण जी रास करणी, हिक ॿिए सां संस्कार मिलाईंदा रहो। चलो ठीकु आहे, हिन जो अहिड़ो संस्कार आहे, मुंहिंजो अहिड़ो आहे, मां चेंज करे सघंदी आहियां, ठीकु आहे। चलो इहो खाईंदो आहे, मां ईअं न खाईंदी आहियां, चलो ठीकु आहे, अॼु ठहे थो त मां बि खाई थी वठां, हिन में छा थियो। चलो अॼु गिलास टुटी पियो त टुटी पियो, हाणे ॿियो वठी ईंदासीं, न त अॼु खाना वठी ईंदासीं। मतिलबु हर हिकु ॻाल्हि में असांखे एडजस्ट करणु अचणो खपे, असांजो सुभाउ इजी हुजणो खपे। ऐं असांखे वॾी ॻाल्हि खे नंढो करे नंढी खे हिकदमि ख़तम करणो खपे। भई ॻाल्हि खां शिक्षा वठो, जेकी बि ॻाल्हि थी, शो थी, मुंहिंजी कोई ग़लती हुई ताकि मां ॿियो टाइम न करां, ये त असांखे शिक्षा वठणी आहे हर हिकु ॻाल्हि में। लेकिन ॻाल्हि खे पकड़े न वियो, ॻाल्हि खे पकड़े वॾो न करो। सुबुह जो उथी करे हिन कांच जो गिलास तोड़े छॾियईं, एॾो महांगो हुयो, हीअं हुयो, हूअं हुयो, एॾी सारी भाॼियूं वठी आया, केरु खाईंदो, हीअं हूअं, हाणे वठी आया त वठी आया, चए तो अॻियां न वठी ईंदमि, जेका बि वठी आया चलो ठीकु आहे, अॼु वठी आया त बाटे छॾो, या भाॼी ठही करे ग़रीबनि खे खाराए छो, या कंहिंखे खपे त उन्हनि खे ॾेई छॾो। मतलब हर हिकु ॻाल्हि जो अल्टरनेटिव त हूंदो आहे न। असांखे पंहिंजो उद्देश्य इहे रखणो आहे कि असांखे सदा सुख शांति ख़ुशी सां रहणो, चाहे असां अकेला रहूं चाहे सभिनि सां गॾु रहूं। असांजो लक्ष्य इहो हुजणो खपे कि असांजी आत्मा जो धर्म छा आहे, शांति। असांजी आत्मा जो धर्म आहे शांति। त अगरि असां जीवन में सदा अशांत रहूं था, अगरि असां पंहिंजे जीवन में सदा अशांत रहूं था, मतलब असां पंहिंजे धर्म जे अनुसार नथा हलो। अॼु माण्हू पंहिंजे देह जे धर्मनि जो केॾो ध्यानु थो ॾे कि असांजो धर्म इहो आहे त असां ईअं कंदासीं, लेकिन असल में त असां आत्मा ई आहियूं न, ऐं आत्मा जो धर्म त शांति हूंदो। त असांखे पंहिंजे शांति धर्म जे हिसाब सां जीवन जीअणो खपे। असांखे पूरो ॾींहुं लक्ष्य इहो ई रखणो आहे कि अॼु मां सभु कुझु मां शांति सां कंदमि। कोई बि कमु ईंदो, कोई कुझु बि चए, कोई केतिरी बि जल्दी जल्दी करे, मां शांति सां कंदमि। अगरि घर में हिकु ॼणो बि लक्ष्य वठी वठे कि मां त जीवन में शांति सां ई कंदमि ऐं सभिनि खां सुख ई वठंदो, कोई भले मूंखे सॼो ॾींहुं कुझु बि चईंदो रहे, लेकिन मां ॿुधदे न ॿुधदे हुन खां सुख ई वठंदो। थी न भई घर में कोई कंहिंखे छा चईंदो रहंदो, छा चईंदो रहंदो, चइण ॾियो, मुंहिंजो त अॼु व्रत आहे, अॼु खां व्रत आहे कि मां सदा सुख शांति सां रहंदमि। ॿार फेल थी आयो, थी आयो, ठीकु आहे, हाणे अॻियां छा करणो, हाणे अॻियां छा करणो, फेल त थी आयो, लेकिन हाणे अॻियां छा करणो, हुन रीति असांखे संभालणो। ईअं थोरी पढ़े नथो, ईअं नथो करे, फेल थो थी अचे, हिनजी जॻह हीअं थोरो प्यार सां चओ, पढ़ाई लिखाई करे न, पोइ तुंहिंजा अच्छा सुठा मार्क्स अचनि, पोइ ठीकु आहे, हाणे न कई, हाणे खां कजां, हीअ चइण में छा थो थिए। लेकिन वो देह अभिमान हूंदो न, मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीअ फेल थी आई, माण्हू छा चईंदा, वैसे गुस्सो न अचे, वैसे न मारनि ॿारनि खे, लेकिन जॾहिं माण्हुनि जी ॻाल्हि ईंदी आहे न, ऐं जॾहिं चईंदा आहिनि मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीअ, तॾहिं गुस्सो ईंदो। त क्रोध त ख़राबु आहे, त असां क्रोध करूं था छो, जॾहिं असां मुंहिंजो सोचूं था ऐं जॾहिं असां माण्हुनि जे बारे में सोचूं था, इहे ख़राबु थी वियो न। असां सोचियो ई न मुंहिंजो ॿारु आहे, त इहो परमात्मा जो ॿारु फेल थी आयो,
परमात्मा खे यादि करे हुनखे चओ तव्हांजे बार फेल थी आयो, न पढ़ाई लिखाई न कई, तव्हां हाणे हिनखे सदबुद्धि ॾियो की सुठी पढ़ाई लिखाई करे सुठी सम्झी सभु कुझु सम्झी करे लिखी अचे ऐं पास थी, ॻाल्हि ई ख़तमु। त हिकु जॾहिं असां मुंहिंजो चईंदा आहियूं, इहा मैं वारी बकरी, जेकी बकरी जी माण्हू जली बलि चढ़ाईंदे न, असल में ये हर मनुष्य आत्मा जो मैं कंदी आहे न, इनजी बलि चढ़ाइणी आहे, मां मुंहिंजो। ॾाढी सहज ॻाल्हि आहे। अगरि तव्हां जीवन में सॼो सुख शांति सां रहणु चाहींदा आहियो त हिकु त हर हिक जो पाठ साक्षी ॾेई करे ॾिसो, ऐं ॿियो सम्झो कि हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पाठ आहे, उनजो पाठ या न पढ़ण जो त उहो पंहिंजो पाठ सुठो थो वॼाए। असां पंहिंजो पाठ क्रोध करे दुखी थी करे छो पंहिंजो पाठ बिगाड़ूं था? जंहिं ॿार जी जो हुनजो पाठ आहे, तव्हांजी नुंहुं पंहिंजो पाठ कहिड़ी रीति बजाए, हुनखे सुबुह जो 11 बजे उथणो आहे, मतिलबु उथणो ई आहे, न खपे उथणो ई न, हुनखे आराम सां फोननि ते ॻाल्हाइणो आहे, टीवी ॾिसणी आहे, उहो ॾिसणो ई आहे, हू पंहिंजो पाठ आराम सां थी बजाए। तव्हां छो था हलचल में अचो? तव्हां हुनखे एतिरी शुभभावना ॾियो, हुनजे लाइ एतिरो सुठो सोचो। ऐं बाबा चए थो तव्हां जेतिरो परमात्मा खे यादि करे चईंदा भई तव्हांजे रोज़ 11 बजे तो उथे, ईअं तो करे, उहो तो करे, उहो परमात्मा उहा आत्मा खे पाणी सुधारंदो। हर हिकु पाठ साक्षी थी करे ॾिसो, सभिनि जे लाइ शुभकामना रखो, ऐं मुंहिंजो न करो, सभिनि खे परमात्मा जो सम्झो त सदा हर्षित रहंदा। छा मीठी मीठी सिकिन जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी को सभिनि रूहानी ॿारनि की नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा की यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है अलौकिक स्वरूप जी स्मृति द्वारा अलौकिक कर्म करण वारा सदा समर्थ आत्मा था। बाबा चवंदा शुद्धि असां आत्मायूं परम धाम जा निवासी आहियूं, परलोक में रहण वारी आत्मायूं असां हिन सृष्टि ते आया आहियूं पाठ ॿुधाइण। असली घर काथे असांजो? परम धाम। जेकॾहिं बाबा चवंदा सॼो सदा पंहिंजी खे हिन देह का न्यारी आत्मा सम्झी करे मुंहिंजे पीउ मूंखे छा कीअं सेखारियो अथई उहो कर्म करणो। भई दुनिया वारा सेखारींदा, ॿ ॼणा चिल्लाईंदा त हुननि जी लड़ाई खे ख़तम करण लाइ हुनजे विच में वञो, लेकिन परमात्मा असांखे सेखारे थो ॿ ॼणा लड़ाई करनि था त तव्हां परे थी करे हुननि खे शांति जो दान ॾियो। हीअं असांखे पारलौकिक बाप जेका कर्म करणु सेखारींदा आहिनि न, जॾहिं असां उहो कर्म करणु लॻी वेंदासीं त असांजे स्वरूप में अलौकिक स्वरूप नज़र ईंदो, जेको हिन लोक जे माण्हुनि में न हूंदो। अॼुकल्ह जे माण्हुनि जी जो नाम रूप सूरत हूंदी न, जो बि तरीक़ो हूंदो उहो कलयुगी दुनिया जे हिसाब सां ई हूंदो, उन्हनि जो ॻाल्हियूं वग़ैरह। लेकिन असांजी हर ॻाल्हि, असांजो संबंध व्यवहार जो कुछ भी असां कंदा आहियूं न, उहो परमात्मा जी श्रीमत अनुसार कंदासीं त असांजो हर कर्म अलौकिक थी ऐं असां शक्तिशाली आत्मा थी वेंदासीं। जॾहिं असां ॿाहिरि वञी बि पंहिंजो कमु कंदे बि असांखे सदा स्मृति रहे कि मां केरु आहियां, तॾहिं त असांजो कर्म बदिलंदो न, तॾहिं असां सदा शक्तिशाली थींदासीं। स्लोगन आहे स्व उन्नति जो यथार्थ चश्मो पाए छॾो त सभिनि जी विशेषता ॾेखारे मिली। आत्मा पंहिंजी उन्नति जो चश्मो पाए छॾो कि मूंखे त पंहिंजी उन्नति करण लाइ चश्मो पाइणो। त बाबा चवंदा जॾहिं असां स्व उन्नति जो यथार्थ चश्मो पाए वठंदासीं त असांखे सभिनि जी छा नज़र ईंदी? विशेषता। छो मूंखे पंहिंजी उन्नति करणी आहे त मूं में सर्व विशेषताएं हुजणियूं खपनि। त कोई बि असांजे साम्हूं ईंदो त असां हुननि में छा ॾिसंदासीं? विशेषता, ताकि विशेषता मां स्वयं में ग्रहण करे। ओम शांति। बाबा खे यादि करो।